अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मैं हनोशिन भट्टी। नाज़रीन, दुबई में सिंध फ्रेंड्स फोरम पारां सिंध जे एकता ॾींहुं जे हवाले सां रिथल तक़रीब में सिंध मां आयल महिमाननि जी मान में आजियाणो ॾिनो वियो। सिंध मां आयल महिमाननि खे आजियाणो हिकु बहरी ॿेड़ी में ॾिनो वियो, जेको डेरा में ॿाहिरि दुबई जे इलाइक़े में घुमंदो रहियो। आयल महिमान में बख़्शिश मेणानवी, सज्जाद सुहाग, ज़ामिन अली, अहमद मुगल, नज़ाकत सादिक, फ़कीर अली गुल मला, सोराब सुमरो, हैदर कादरी, आसिफ पहोड़ उर्फ गामू ऐं फनकारनि खां अलावा मीर मंगरियो, गुलाम रसूल सुमरो, शीरिन एजाज, फिदा हुसैन चांडियो जेके ख़ासि महिमान सिंध मां शिरकत करण लाइ शरीक थिया। जॾहिं त तुर्की इस्तंबुल मां आयल फहद बलोच पिणु शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत में सिंध फ्रेंड्स फोरम जी कन्वीनर बशीर आसिर आजियाणे तक़रीब कई ऐं सिंध जी सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पेश कयो। हिंदुस्तान जे सिंधियुनि पारां हिकु नाटक पिणु पेश कयो वियो। आजियाणे मुतहदा अरब इमारात जे रियासतनि जे सिंधियुनि वॾे तादाद में शिरकत कई।